अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं या मोहम्मद उस्मान मल्ला सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। मरकज़ विलायत अली पाकिस्तान सेक्रेटरी जो अहम इजलास सिंध जे सदर साईं अली रज़ा उर्फ जानी शाह सरकार जे सदारत में विलायत अली हाउस सेक्रेटरी में थी गुज़रियो, जंहिंमें अहम एजेंडा ज़िले जे लाइ उहिदेदार मुक़ररु करण रखी वई। इजलास में सलाह ऐं मशवरे खां पोइ गॾियल राय सां ज़िले शहीद बेनज़ीराबाद लाइ सदर हक नवाज़ हैदरी, नायब सदर सज्जाद अली सुमरो, जनरल सेक्रेटरी आज़ाद अली मंगसी, ज्वाइंट सेक्रेटरी पहाड़ खान जरबानी ऐं राब्ता सेक्रेटरी शादाब खे मुक़ररु कयो वियो। उन मौक़े ते मरकज़ी उहिदेदारनि मां शैबुल हसन आशिक़ खुदरी ऐं बाबल खान खुदरी शरीक हुआ। इजलास शुरू थियण खां अॻु आयल मरकज़ी उहिदेदारनि खे अजरकूं पिणु ओढ़ायूं वयूं।